सर हींअर जेका असांजी सिंधी फिल्म इंडस्ट्री आहे माशाल्लाह वरी स्टार्ट थिए थी त तव्हांजे शायदि उन में को प्रोजेक्ट वग़ैरह आहे उन जे हवाले सां जेकॾहिं मां पुछणु चाहियां त न बिल्कुलु बिल्कुलु सिंधी फिल्म तक़रीबन 75-80% मुकमल थी चुकी आहे। तव्हां डायरेक्टर आहियो उनजा? उनजो प्रोड्यूसर मां आहियां। प्रोड्यूसर सां गॾु हिकिड़ो ॿियो बि आहे आगा सोहेल तुरानी जी। असां ॿई उनजा प्रोड्यूसर आहियूं ऐं ॿई कम बि वरी कयूं था। तव्हां एक्टिंग बि कई आहे? हाँ ॿई जेको उन खां अलावा 80% तक़रीबन मुकमल आहे। हिकु सभा खान हिकिड़ी आर्टिस्ट हूंदी जेकी पाकिस्तान खां ॿाहिरि हली वई आहे जी। उनजो कुझु कमु रहे थो जी। उनजो कुझु कमु रहे थो ऐं उन खां हटी करे कुझु ॿिया 15-20% आहे कमु जेको रहे थो। ऐं इहा ख़ुशीअ जी ॻाल्हि इहा त इहा वाहिद पहिरीं सिंधी सिनेमास्कोप फिल्म आहे। माशाल्लाह। इन खां अॻु में का सिनेमास्कोप सिंधी फिल्म न आहे ठही। वाह वाह। इहो आइडिया कंहिंजो तव्हांजो पंहिंजो? न इहो आइडियो मूंखे घणे अरसे खां वठी हूंदो हुयो ज़हन में त कॾहिं अहिड़ो मौक़ो मिले फिल्मूं त हूअ फिल्मूं आम सिनेमाउनि में हलंदियूं थोरी हिन में चेंजिंग अची वञे। पोइ वरी असां दोस्त सां वेही मशवरो कयो त हिन ते ॿई एग्री थी वियासीं। पोइ कहाणी तव्हांजी पसंदि जी लिखी वई आहे? कहाणी लिखराई आहे। लिखराई आहे। कहाणीकार केरु आहे? कहाणी लेडी आहे नाहिद उनजो नालो आहे ऐं उन सुठी कहाणी लिखी आहे ऐं माशाल्लाह मक़सदु घरेलू सब्जेक्ट आहे। हा माशाल्लाह। वफ़ा जो नालो ई वफ़ा ते ठहियलु आहे। रिश्ता छा थींदा आहिनि भेण जो भाउ जो अहिड़े हिसाब सां ठहियलु। माशाल्लाह माशाल्लाह। इंशाल्लाह दुआ कयूं था इहा ज़बरदस्त थींदी ऐं ज़बरदस्त बहितरीनु फिल्म साबित थींदी ऐं सभिनी जेके असांजा आहिनि ॾिसंदड़ उन्हनि सभिनी खे को न को सुठो मैसेज मिलंदो इंशाल्लाह ताला। ऐं असांजा निसार साहब आहिनि, निसार साहब ॾे ईंदमि। सर तव्हांजो इहे फलाही ऐं मुआशी इदारा जेके खोलिया आहिनि औरतुनि जे लाइ, मज़लूम औरतुनि जे लाइ, त उन में उन्हनि खे कहिड़ी कहिड़ी तव्हां हिन महिल ताईं मदद फ़राहिम कई आहे या छा छा उन में तव्हां फ़राहिम कंदा आहियो? ॾिसो बेसिकली त सभ खां पहिरीं जेका हर औरत जो जेको पहिरियों हक़ु आहे जीअं प्रॉपर्टीज़ में असांजूं काफ़ी भेणूं आहिनि अदड़ियूं आहिनि जिन्हनि खे उन्हनि जा भाइर या उन्हनि जा वारिस हिसो नथा ॾियनि त उन लाइ हाणे वॾी फ्लेक्सिबिलिटी अची वई आहे लॉज़ जे अंदरि। ऐं हिकिड़ो ज़मानो हूंदो त असां ॻोठनि में असांजूं न्याणियूं हूंदियूं ऐं काफ़ी शहरनि ॾे असां हाणे त माशाल्लाह घणो शऊर अची वियो आहे, सोशल मीडिया ते बि आहियूं, प्रोग्राम बि थियनि पिया। कंहिं ज़माने में इहे जेके प्रॉपर्टी में वालदेन खां हिसा मिलंदा उहे न मिली सघंदा हुआ त उन्हनि खे उनजो हक़ु ॾियारण लाइ असां वॾी कोशिशि कंदा आहियूं। असांजो जेको वुमेन जस्टिस डेवलपमेंट ऑर्गेनाइज़ेशन आहे उन जे बुनियाद ते जेकॾहिं को अहिड़ी अदी आहे जंहिंजो जेको आहे हिसो नथो ॾिनो वञे ज़मीन में एग्रीकल्चर लैंड में या त शीज़ कैन फाइल द एप्लीकेशन टू द कंसर्न पुलिस स्टेशन उते हू ॾेई सघे थी ऐं जेकॾहिं पुलिस स्टेशन वञी उते दरख़्वास्त जमा कराए। उन में हिकिड़ो सेक्शन आहे जेको हाणे उन ते बाक़ाइदा हुकूमत पाकिस्तान ज़ोर ॾिनो आहे ऐं शरीयत में बि इहो आहे त जेको पुट खे हिसो मिलंदो उन जो अधु उन न्याणी खे मिलंदो। उहो दरख़्वास्त ॾियनि उन ते PPC पाकिस्तान पेनल कोड जे तहत उन्हनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई थी सघे थी ऐं उन्हनि खे उहो जेको हद जो SHO आहे SP आहे हू फुली सपोर्ट करे ऐं रेवेन्यू जेको मुख़्तियारकार आहे उन्हनि खां उनखे उहो शेयर ॾियारींदो। पोइ हुनजो जेको बि वारिस हुजे उनखे अॻियां मोकिले। हिकिड़ो ॿियो प्लेटफॉर्म आहे जेके कोर्ट जो प्लेटफॉर्म चवंदा आहियूं, कोर्ट सगोरी जो प्लेटफॉर्म। उन ते बि जेकॾहिं हू वञनि त उते जेको सीनियर सिविल जज आहे हद जो उते पंहिंजी प्रॉपर्टी जे हिसे लाइ पंहिंजी ज़मीन जो हिसो जेको आहे उते हिकिड़ो सूट फॉर दाख़िल थींदो आहे जंहिंखे सू चवंदा आहिनि डिक्लेरेशन स्पेसिफिक परफॉर्मेंस एंड परमानेंट इंजेक्शन यानी कब्ज़ हवालगी जो केस। उन जे बि तहत सीनियर सिविल जज जिते ज़मीन हूंदी उन जे मुख़्तियारकार खे नोटिस कंदो, असिस्टेंट कमिश्नर खे नोटिस कंदो ऐं जे बि अदी भेण वारिस जो हिसो आहे उन न्याणी खे उनजो हिसो सिविल जज जे थ्रू नाज़िर कोर्ट जे थ्रू उहो ॾियारियो वेंदो। इहे प्लेटफॉर्म आहिनि। इन खां अलावा जेको आहे सिंध गवर्नमेंट हिकिड़ो डिपार्टमेंट आहे जंहिंजो जेको वुमेन डेवलपमेंट डिपार्टमेंट आहे उते बि तव्हां उते जी लीगल एड कमेटी आहे उन्हनि कमेटियूं ठाहियूं आहिनि। मां बि उनजो रुकन आहियां ऐं ऑर्गेनाइज़िंग जेका कमेटी आहे उन जे तहत उते तव्हां टूल फ्री आहे, तव्हां फ़ोन बि फ्री करे सघो था ऐं लीगल एड जे तहत उते दरख़्वास्त दाख़िल कंदो। उन जा जेके लीगल एडवाइज़र आहिनि जेकॾहिं कराची में आहे उनजो दफ़्तरु आहे, लाड़काणे में दफ़्तरु आहे, मिरपुर ख़ास में आहे, हैदराबाद में आहे त वुमेन डेवलपमेंट डिपार्टमेंट जी तरफ़ां क़ानूनी तव्हांखे जेको आहे क़ानूनी जेके घुर्ज आहे क़ानूनी मुशीर तव्हांखे मिलंदा तव्हां उते बि इहो केस फाइल करे सघो था। यानी पूरी सिंध में जिथे किथे बि माण्हू पंहिंजे हक़ जे लाइ आवाज़ उथारे सघनि था। ख़ासि तौर ते जेके औरतूं आहिनि। जी तव्हां गूगल ते वञी जेकॾहिं वुमेन डेवलपमेंट डिपार्टमेंट लिखंदो त उते नंबर अची वेंदा। उन नंबर ते तव्हां फ़ोन करे
तव्हांखे वकील बि जेको गवर्नमेंट करे ॾींदी, तव्हांजो केस बि हू फाइल थींदो ऐं इन ते बाक़ाइदा सिविल सोसाइटीज़ जा माण्हू, गवर्नमेंट ऑफ सिंध जा माण्हू पाकिस्तान जी तरफ़ां ऐं बैरूनी जेके यूनाइटेड नेशन आहे उन्हनि जी तरफ़ां बि ज़ोर आहे त जेके असांजूं जेके नियाणियूं आहिनि जिन खे हक़ खां महरूम रखियो थो वञे, जिन्हनि खे बहानो करे क़ुर पाक सां शादी कराए उन्हनि खे हक़नि खां महरूम कयो थो वञे, उन्हनि जो बिल्कुलु वॾो जेको राइट आहे। इन जे लाइ त हक़ आवाज़ उथारणु घुरिजे। जी जी जी। त सर इहे त तव्हांजी जेके जीअं चइजे जॉब आहे तव्हां, पर जेकॾहिं तव्हांजी ज़ातियात ॾे अचूं था त सकाफ़त जेका असांजी आहे त उनखे तव्हां कीअं था ॾिसो? तव्हांजे जेके घर में इवेंट्स वग़ैरह थींदा हूंदा त उते तव्हां जेके असांजी सकाफ़ती रिवाज आहिनि, जेके असांजा सवण साठ थींदा आहिनि त उहे बाक़ाइदगी सां थींदा आहिनि या थींदा आहिनि या ईअं ई चुप चुप में? न न, माशाअल्लाह सिंध धरती उहा धरती आहे जेको पंहिंजो सकाफ़त जो सिलसिलो, पंहिंजी हिजाइण जो सिलसिलो, पंहिंजी सुञाणप जो सिलसिलो अॼु ताईं खणी जारी वसारी। तव्हांजे घर में रस्मूं वग़ैरह इवेंट वग़ैरह में हुनखे तव्हां कीअं था ॾिसो? उहो माशाअल्लाह असां बेसिकली तालुक़ असांजो मिरपुर ख़ासि ऐं थर सां आहे ऐं थर में अञा बि जेके आहिनि इहे जेके रस्मूं आहिनि ऐं जीअं माई भागी असांजे इलाइक़े सां तालुक़ु रखंदी हुई, फौजिया सुमरो उतां खां तालुक़ु रखंदी हुई, इन्हनि माशाअल्लाह जेके बि गीत ॻाया, जेके बि रस्मूं थियूं, उन रस्म रवाज जेके बि हुयूं उहे अॼु ताईं ख़ुशूस थरपारकर मिरपुर ख़ासि में ऐं उहो गज पाइणु, उहे चूड़ा पाइणु, उहो तहज़ीब जो सिलसिलो ऐं उहे सभु रस्मूं जेके आहिनि उहे जारी वसारी आहिनि। माशाअल्लाह माशाअल्लाह, ज़बरदस्त।